अदा हिदायत वॾी महिरबानी। हाणे मां पंहिंजी क़ाबिल एतिराम भेण डॉक्टर अदी नसरीन जुड़नी जो साहिबा खे गुज़ारिश कंदुसि त असांखे लतीफ़ साईं जी शाइरी ऐं ॿियनि शाइरनि जी जेका आहे उहा ॿुधाइनि। अदा तव्हां चओ था त कोशिशि कयां थी। तव्हां ख़बर आहे त गुज़िरियल 2-3 सालनि खां मुंहिंजी तबियत कुझु सही न हुई, छाजे करे सभु माज़ी जूं ॻाल्हियूं तक़रीबन विसारे चुकिया। हा, अदा अमजद हूंदो आहे गॾु त हू यादि ॾियारींदो आहे। शुक्र आहे असां ॿई गॾु कमु कंदा आहियूं त मूंखे छिके वरी मुंहिंजे माज़ी में वठी वेंदो आहे। सो सभिनी खां पहिरीं त 2-3 शेर बसि तव्हांखे ॿुधायां थी जेके मुंहिंजा पसंदीदा आहिनि, जेके हालतुनि सां ठहकनि बि। सभिनी खां पहिरीं त रेडियो वॉइस ऑफ सिंध ऐं अदा अहमदाबाद जे तरफ़ां तव्हांजे लाइ चवंदसि त भली महफ़िल भला माण्हू, भली महफ़िल भला माण्हू, भली आया अखियूं आतियूं हुयूं जिन लाइ, हली आया। उन खां पोइ हिकिड़ो शेर थो मूंखे यादि अचे, दिलि वारनि जे दिलासनि ते हलिया आया आहियूं, दिलि वारनि जे दिलासनि ते हलिया आया आहियूं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आया आहियूं, कंहिं बि शहंशाह जो फरमान असां ते न हलियो, मींहं वारनि जे नियापनि ते हलिया आया आहियूं। अदा अहमदाबाद जेका तक़रीर कई उन जे लाइ मूंखे सिर्फ़ु 2-3 शेर अचनि था दिमाग़ में। जे हाव न हारी कोहियारल, जे हाव न हारी कोहियारल, ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आ, उथ डूंगर ॾारे वेंदासीं। दरियाह अंदर जा दहशत आ, दरियाह अंदर जा दहशत आ, हिकु ॾींहुं क़यामत थी वेंदी, तूं मां तरगो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। छा लाइ त कीथो कंधीअ ते, छा लाइ त कीथो कंधीअ ते का ॿेड़ी मूर न अचणी आ, जे तूं बि अची वियो वणजारा, तोखे बि उकारे वेंदासीं। आ मरणो हर हिकु माण्हूअ खे, आ मरणो हर हिकु माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं, को ॿारण ॿारे वेंदासीं। ॿियो जेको अदा हिदायत ॻाल्हायो जे लाइ हिकु शेर मुंहिंजे दिमाग़ में आयो, तूं माण्हू मारे मुर्की थो, तूं माण्हू मारे मुर्की थो, मां ॻाढ़ा ॻोढ़ा ॻाढ़ियां थो, तूं माण्हू मारे मुर्की थो, मां ॻाढ़ा ॻोढ़ा ॻाढ़ियां थो, तूं लाशनि ते थो ॾंद कढी, मां लुड़क लहूअ जा लाड़ियां थो, पोइ आज़ादीअ जो दर्स ॾेई ॾिस कोल अगूणो पाड़ियां थो, मां सूरीअ ते बि सच चई ॾिस अंदरि तुंहिंजो साड़ियां थो। थैंक यू।